जुंग शाही मामा के अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। 10 मुहर्रमुल हराम समूरे मुल्क जियां जुंग शाही में 10 मुहर्रमुल हराम ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शहीदान करबला जी याद में मजहबी जोश ऐं जज़्बे सां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। मरकज़ी जुलूस जुंग शाही मां बिलावल ब्रोही, आफ्ताब ब्रोही, जानज़ेब ब्रोही, रिज़वान ब्रोही, फारूक ब्रोही, ज़मान ब्रोही, निहाल ब्रोही जी अगवाणी में निकितो, जेको शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि ऐं घिटियुनि मां गुज़रंदे पंहिंजी मुक़रर मंज़िलुनि ॾांहुं रवां रहियो। जुलूस में सभई अज़ादारनि शिरकत कई, जेके या हुसैन जा नारा हणी करबला जे शहीदनि सां अक़ीदत जो इज़हार करे रहिया हुआ। अंजुमन क़ाइम आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ादारनि ज़ंजीर ज़नी सीना क़ुबी ऐं नुहा ख़्वानी ज़रिए ग़म हुसैन जो इज़हार कयो। जुलूस के मौक़े ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सबीलूं लॻायूं वयूं ऐं न्याज़े हुसैन जो बि तमामु बहितरीन इंतज़ाम कयो वियो। सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम किया विया हुआ। जुंग शाही पुलिस चौकी इंचार्ज भूरो सूमरो पंहिंजे नफ़री सां मौजूद ऐं ॿियनि क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा एहलकार जुलूस जी हिफ़ाज़त लाइ मुक़रर हुआ। और मौक़े ते ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि जीअं इमाम बारगाह नजफ़ी हुसैनी, इमाम बारगाह नादे अली, इमाम बारगाह हुसैनी ऐं मरकज़ी इमाम बारगाह दरिए पंजतनि में पिणु मजलिसूं मुनक़िद कयूं वयूं।